अखड़न अज पिण अखड़न सजन पंहिंजा सौरिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन संदेस कपिरन लोक ॾिठे न लहे या अल्लाह जल जलालहू या रहमान या रहीम करीम रब ओ मौला अज 5 ज़ुल्क़द बरोज़ जुमेरात साईं बाबा सनाउल्लाह मेमून साईं जे ईसाले सवाब ख़ातिर लख सलवात इन जिंद वॾो कब्रस्तान में पड़ी थसे लख सलवात जे सदके मरहूम साईं सनाउल्लाह मेमून साईं बाबा के बाबा रहमतुल्लाह मेमून साईं के इनायतुल्लाह मेमून उस्ताद असदुल्लाह मेमून साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पड़ोस गुलामी नसीब फरमा जेके भी साईं वारन जा मेमून हिन जिंद वॾे साईं जे कब्रस्तान में वॾड़ा दफन थियलन सभिनी जे रूहन के सलवात जो सवाब पेश कयो हाजी इमाम बख्श अब्बासी साईं के गुलाम शबीर साईं जे अम्मा मिठी के बाबा साईं के मोहम्मद इस्माइल अब्बासी के जो सवाब पेश कयो ओ मौला सभिनी के सभिनी जे कब्रुन ते जन्नत रहमतुन जो मीह वसान जे कब्रुन के जन्नत जो बाग बना को बाबा हाजी हिजबुल्लाह मेमून साईं जो एहसान मोहसिन रज़ा साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा रब मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए बाबा हाजी साईं हिजबुल्लाह मेमून साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा एहसानुल्लाह मेमून साईं साईं जे भार भाउ नंढे के भेनरुनि के अम्मा मिठी के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा खादिम हुसैन मेमून साईं के फरादन साईं के साईं जे सभिनी भाइरनि के अम्मी जीजल के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जा क़यामत ताईं हर मोड़ ते सजण साम्हूं कजां ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा जेके भी मेमून हिन दुआ में शरीक आहिनि अली असगर जो वास्तो थियनि जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा बाबा हाजी अल्लाह वधायो साईं जे वडेरो बाबा साईं अल्लाह वधायो भंड साईं के साईं जे बचड़न के आबाद फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं जा बच्चा घर फुल गुलजार फुल पोटो जा बच्चा घर आबाद फरमा गुलाम मोहम्मद सियाल साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं गुलसन साईं मेतलो के कुर्बान अली मेतलो के जेके भी असां जा दोस्त रक्षन वारा आया इन्हनि के रोज़ी में सभिनी के गंज गंज अता फरमा मिठे महबूब जो वास्तो थी जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ात फरमा अल्लाह जन जो वक़्तु ॾुखियो थो गुज़रे उन्हनि ग़रीबनि जूं ग़रीबतूं दूर फरमा जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा महबूब जी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में हर मोमिन जे घर में लख सलवातूं थियनि इहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी